हां ॾिसो त ये जबल अथव। हा ये जबल नरम थी वियो आहे साईं हेठि। माशाअल्लाह यानी जबल साईं गरियो वञे त हाणे ॿियो त अंडा त ताणी सघो था। माशाअल्लाह सुभान अल्लाह ये जेको जबल हो न साईं तो गुज़रण हाणे ही त हुन टाइम में बाग न हितां ई जबली जबल हो गुज़रणो त उहो गुज़र थियो गुज़र थियो त हिते इहे ॾिसो न कदम अॻिते वरी न मिलंदो आहे। बसि कुझु ईअं सम्झि हिकु निशानी आहे। हिकदमि उठण जा ॾिस ईअं थी बीह विया न ॾिस बिल्कुलु सुभान अल्लाह सिधो ई बसि ॿ कदम तो पोइ अॻिते कहिड़े हिसाब सां अॻिते कुझु न थियो इहे कदम हिते बीहजी विया ॿई। सुभान ॾिस न हे निशान बि विचो में पैर वारो हा हिते बि ईअं ई हिते बि आहे न हिते बि ईअं ई आहे। हिते बि ईअं ठहियल सुभान अल्लाह सुभाणे केॾो अर्सो थी वियो ॾिस सही न के अंदाज़ो हुअणो था। सुभान अल्लाह तो साथ जी नमाज पढ़ी हा बाबा मुबारक हो थी बाबा अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे बि मुबारक अल्हम्दुलिल्लाह ख़ैर मुबारक हो अल्लाह ख़ुश रखे आबाद रखे कीअं लॻी मदीना बाबा शुक्र अल्हम्दुलिल्लाह हा माशाअल्लाह सभिनी लाइ दुआ कजो। सभिनी लाइ संगत लाइ हा बाबा हा